पाप नगर, पाप नगर। आवाब कर गवर गम दिल के गोट कने सरदार बालाज खान मुझी जारी मुंह बस गई उडली पियो चई पियो त भाउ खे ज़रूर पढ़ाईंदुसि। अड़े सरदार बालाज खान जी पसंद तव्हां वठंदव न सिर हलियो वेंदव। मिठल जी धीअ बालाज खान जे दिल जी राणी आ। को बि कंधार जो पुट राबेल जो घोट थींदो न सिर वटजी वेंदुसि। सरदार साईं गलती थी वई, माफ़ी मिले बाबा, माफ़ी। नवाब न तोखे माफ़ी कोन मिलंदी। तो बालाज खान जी दिल ते धाड़ो हणण जो सोचो बि कीअं? सरदार साईं मूंखे कल्ह कोन हुई, जे मूंखे ख़बर हुजे हा त मिठल जी धीअ खे ॿाहिरि साड़े छॾिया। मंटार करीस पूरो। जी सरदार साईं। सरदार साईं लगे तो वाब मरी वियो। इन जे लाश के गोठ जे ॿाहिरां उछले अचो, बाक़ी मां पाण संभालींदुसि। सरदार साईं तव्हां जो हुकुम हुजे त उतां कची पोयां वाब खे पूरे छॾियां। इन जो लाश गोठ जे ॿाहिरां वण सां ॿधी छॾियो। पर बाबा वहाब खे मिट्टी खाई वञे त भलो आ। बालाज खान जे बुल ते जेको चढ़ंदो आहे न हुनखे बोलाटी हिकु मिलंदी आहे। मुंहिंजी बालाज खान जी टल ऐं ट्रिक खां तूं वाक़ुफ़ किथे आहे? भंडार वहाब जो लाश वण में टंगियल हुजे। जेको हुकुम वांचो। वहाब गुम थी वियो आहे सारंग, तव्हां त हुनखे कोन ॾिठो आहे न? न चाचा, असां त वहाब खे न ॾिठो आहे, न वरी वहाब सां असां ॻाल्हाईंदा आहियूं। मां इन जे करे परेशान आहियां त मतां असां हुनखे मारियो आहे बा, ईअं न। जेकॾहिं मुंहिंजे वर चढ़े हा न त अहिड़ी मलणी ॾियां असां 2-4 महीना खट ते वेठो हुजे हा। नूरल मल्हार जो मथो तो फेरायो आहे, ख़बर न आहे त तुंहिंजो मथो कंहिं फेरायो आहे? जो गुलनि जहिड़ी राबेल ते जबल जहिड़ा इल्ज़ाम हया अथई। तव्हां जी नज़र में मां चरियो आहियां त चरियो ई सही, छोकिरी मल्हार जे मट कोन हुई। राबेल में को बि दाग कोन्हे को अबा, तव्हां हरू भरू माण्हुनि जे चवण ते अहिड़ी ॻाल्हियूं था कयो। बाबा राबेल को बि गुनाह नाहे कयो, तव्हां पंहिंजी दिल में उन लाइ खेर छो नथा रखो? अब्बे जी दिल में राबेल जे लाइ मेर वेहिजी वियो आहे, पोइ खेर छो सोचींदो? पर मुंहिंजी दिल में हाणे राबेल जे लाइ पहिरियां खां घणी इज़त आहे। चाचा माण्हू असांखे चङो कोन चवंदा। जेकॾहिं मल्हार जी मंग गमदिल वठी वियो त महिरबानी करे असांजे मथां माण्हू न खिलाए। माण्हुनि जी टोक तव्हां ते कोन थी थिए जो मिठल मूंखे रस्ते वेंदे लठियूं हयूं। हुन रस्ते वेंदे तोसां तू मां कई त वॾो ॾोह करे छॾी। बाबा मासड़ खां सभु हिसाब वठदासीं, पर तव्हां रुगो राबेल ते रहम कयो। न मारुल न, राबेल मल्हार जी कुंवार कोन थींदी। त तव्हां मुंहिंजी ॻाल्हि बि ॿुधी छॾियो बा। जेकॾहिं राबेल मुंहिंजी कुंवार न थींदी, जेकॾहिं को बि मोड़ ॿधी राबेल सां शादी करण आयो, मोड़नि समेत मुंडी ही मरोड़े छॾींदोसांसि। तू छो परेशान आई मिठल? वहाब को नंढड़ो ॿार त कोन्हे जो गुम थी वियो हूंदो? मुरादा गुम न थियो त पोइ काॾे वियो वहाब? कम दिल सां काड़जी निकितो, पोइ वापसि ई कोन थियो। ईंदो पाणे, तूं अजायो दिल में वीचार न विहार। कावड़ थी अथसि न, कावड़ ख़त्म थींदसि पाणे मोटी ईंदो।
इहो सभु कुझु नूरल जे करे पियो थिए मुरादा। जे नूरल कठोर न थिया त अॼु अहिड़ी परेशानी खे मुंहुं कोन ॼण पवे हा। बाबा मूंखे इजाज़त ॾियो त मां अॻिते ॿकरियूं चाढ़ण वञा। मां घर में वेही वेही चरी थी वेंदसि। न थिए, तूं ॿकरियुनि सां कोन वेंदी। छो बाबा, तोखे पंहिंजी धीअ ते यकीन नाहे? यकीन आहे, पर तंग नज़र माण्हू मूंखे ताना ॾींदा। राबे, तुंहिंजो अबो माण्हू जे मेड़नि खे मुंहुं कोन ॾेई सघंदो। माण्हुनि जो त मथो ख़राबु आहे मिठल। जेकॾहिं माण्हुनि जूं ॻाल्हियूं ॻणींदे न त सॼी दुनिया ख़राबु लॻंदई। तूं दुनिया वारनि जी ॻाल्हियुनि ते लॻी मूंखे त क़ैद न कर न। तुंहिंजी हिन राबेल खे पंहिंजी हयाती खां वधीक तुंहिंजी इज़त प्यारी आहे, सम्झी छो नथो? ॼाणा थो त तूं पुटनि जहिड़ी थी आहे, पर नूरल खे नाम खाए माण्हुनि जे मन में भोलो विहारे छॾियो अथई। नूरल सचो, बाक़ी सभु माण्हू कूड़ा। जेको माण्हुनि खे वणे सो चवनि। जॾहिं असांखे पंहिंजी धीउ ते पक आहे त पोइ पाबंदी छाजे लाइ? तूं नथी सम्झ मुरादा। हिकिड़ो नूरल हुजे त उनखे मुंहुं ॾेई वेंदासीं। ॿियूं बि बलाऊं आहिनि असांजी न्याणी खे। उन्हनि बलाउनि खे राबेल पले वेंदी बाबा। मस्तूर वो इजाज़त ॾे त जीअं मां खुलियल हवा में साह त खणी सघां। राबेल थिए धीअ मां सफ़ा ग़रीब आहियां। वक़्त जा वागू मुंहिंजे पालण खां घणा आहिनि। सभु वागू पाण ई पलजी वेंदा बाबा। तूं रुगो पंहिंजो यकीन पको कर न त राबेल तुंहिंजो कंधु कॾहिं बि झुकण न ॾींदी। तूं राबेल खे मोकल ॾे। मूंखे पक आहे असांजी धीउ कॾहिं बि असांखे शर्मिंदा न कंदी। खेर नाहे पुट, ख़बर नाहे त वहाब खे केर मारे वियो आहे। सारंग ई तुंहिंजो पीउ ओॾां विया आहिनि, तूं बि उत ओॾां वञ ॾिसी आ। छा वाब जो खून केर मारे वियो आहे वाब खे? पाप न गए, पाप न गए, पाप न गए, पाप न गए। गमदिल संभाल पंहिंजो पाण खे। बाबा अल्लाह जी शइ संभाल, कोर संभाल गमदिल खे संभालीस। गमदिल सियाणो थी बाबा। ही खून कीअं थियो आहे? साहब ख़बर न आहे असांजो माण्हू केरु मारे वियो आहे। असांखे त सिर्फ़ु हिन जो लाश मिलियो आहे। तव्हांजी कंहिंसां दुश्मनी या कंहिंमें शक आहे त ॿुधायो। जेका ॻाल्हि आहे सची कयो। साहब तव्हां सां इंसाफ़ कंदो।
मूंसां ज़ुल्म कयो वियो आहे, मुंहिंजो भाउ मूंखां जुदा कयो वियो आहे। तव्हां लाश दफ़न करे थाणे ते अचो। कातिल काॾे वेंदो? हा साहब, वाह जी कंहिंसां दुश्मनी हुई त कोन। वरी बि यादि कजो, मतां तव्हांजे पंहिंजनि मां ई को ॾोही थी पवे या कंहिं सां तव्हांजी तू तू मां थियल हुजे। मां तव्हांजो थाणे ते इंतज़ारु थो कयां। बाबा खड़ो कट। मल्हार, मल्हार उथा बा मल्हार। छा थियो आहे मां? छॾ त सही, निंड थी अचे। जल्दी उथ दा, छॾ निंड खे। छा थियो आहे? ख़ैर त आहे न थी? ज़ोरी था उथारियो। खेर नाहे पुट, ख़बर नाहे त वहाब खे केर मारे वियो आहे। सारंग ई तुंहिंजो पीउ ॿोॾां विया आहिनि, तूं बि उथ ओॾां वञ ॾिसी आ। छा वाब जो खून? केर मारे वियो आहे वाब खे? ख़बर नाहे अदा, बाबा ऐं सोट विया आहिनि, अञा वापसि कोन थिया आहिनि। अदा तूं बि वञी ॾिस त इहो नाहक केर करे वियो आहे। बाबा ऐं सारंग विया आहिनि, पाण ई अची ॿुधाईंदा। मुंहिंजी दिलि कोन्हे का ठहियल गमदल वारनि। ॿियूं ॻाल्हियूं सभु पंहिंजी जाइ ते। खून थियो आहे वाब जो। तूं वञ पुट, हू असांजा पंहिंजा आहिनि। मां उन्हनि ॾे कॾहिं बि कोन वेंदुसि। उनमें बाबा जी ग़लती हुई अदा। बाबा ई त उन्हनि खे चयो हुयो त तव्हां भले मिठल सां मिटरी कयो, असां छोकिरी कोन वठंदासीं। अबे त मुंहिंजो ॿेड़ो ॿोड़ियो, न त कंहिंमें दम हो मल्हार जी मंग जे मथां रो रखंदा। उहा ॻाल्हि बि अञा उते रही पई आहे न मल्हार। पर हिन वक़्तु वञी हाल भाई थी गम दिल सां। अमा वाब जे मौत जो मूंखे दुख ज़रूर थियो, पर मां उते वञी मुनाफ़क़त करे गमदिल जे अखियुनि मां ॻोढ़ा कोन कंदुसि। ईअं कोन थींदो, मूंखां कोन थींदो ईअं। अदा जेकॾहिं तूं हुनजो हाल भाई न थींदे त रहंदो नफ़रतियूं वधंदियूं। बाबा ऐं सारंग विया आहिनि न, हे मुंहिंजूं अखियूं कोन थियूं ॾिसणु चाहिनि न गमदिल खे। हुनजे करे मुंहिंजो वञणु ज़रूरी कोन्हे। तूं चरियो थी वियो आहीं पुट, ॻोठ जा मिट आहिनि, उन्हनि सां एतिरी नफ़रत चङी नाहे। मल्हार जे जेरे, मल्हार जी मंग सां केरु लाऊं लहे, मल्हार हुन खां नफ़रत न कंदो त ॿियो छा कंदो? हाय हाय, वीचारो वहाब वारो वॼाए वियो। ख़बर नाहे वीचारे खे कंहिं मारियो। राबिल किथे मल्हार त न मां ईअं न चओ। मां साथ मल्हार कंहिंजो बि खून नथो करे सघे। अलाह करे ईअं न हुजे, पर हिन तर में मल्हार ई रुठल हो वहाब ई उनजे भाउ सां। अम्मा मूंखे पक्का आहे मां साथ मल्हार ईअं नथो करे सघे। तूं बसि पंहिंजी दिलि में को बि गुमान न रख। जेतिरे क़दुरु मां मासात खे सुञाणा थी त हू कंहिंजो बि खून नथो करे सघे। मल्हार एतिरो बेरहम नाहे। मिठल ख़बर पई त वहाब खे कंहिं मारियो आहे? मुरादा अञा त सभु पिटके में पूरा आहिनि ऐं पुलिस बि आई हुई। लोड़ लटण खां पोइ थाणे ते बि वेंदासीं। अलाह कंदो ख़बर पहुची वेंदी। खून ऐं खथुरियूं लिकण जूं हूंदियूं आहिनि छा? ॿुध, नूरल वारा सभु हुया या न? नूरो ऐं सारंग त हुया, बाक़ी मल्हार मुंहिंजी नज़र ते कोन चढ़ियो। ऐं न वरी मां माण्हुनि में उनखे गौर सां ॾिठो। बाबा पुलिस छो आई हुई ऐं छा चई वापसि वई? राबेल धीअ, ख़बर नाहे पुलिस खे कंहिं इतलाह ॾिनो जो अचे पहुती। हाणे थाणे ते वञूं त ख़बर पहुची वेंदी। चल गमदिल कंहिं ते शक त कोन ॾेखारियो आहे न? अञा त गमदिल चुप में आहे। ख़बर न आहे त उनजी दिलि में छा आहे मुरादा। हाणे गमदिल कुझु बि करे
पर वहाब तो वियो न। केर ना हक करे वियो, बेचारे जी जिंदगी खत्म करे विया। वहाब कंहिंजो छा बिगाड़ियो हो बेचारे जो खून करे विया। हुन वहाब जो खून त क़यामत में वठ कराईंदुमि। वहाब त कंहिंजो बि दुश्मन कोन हो मुरादा। चङो मुरादा, मता मां थोरी देर सां अचां। तूं बकरियुनि खे पाणी पीआरे छॾ। बाबा बाबा तोखे मां पाण खां परे हाणे न कंदसि। न मुंहिंजी धीअ, मां जल्द वापसि ईंदुसि। मुरादा, ख्याल रखजांइ हिनजो। गुलाब ऐं हाकिम लख में कहिड़े ॾोह में? फरियादी केरु आहे मुंहिंजे माण्हुनि जे मथां? बालाज खान, तव्हां कावड़ न कयो। तव्हां पहिरियों मुंहिंजी ॻाल्हि त ॿुधो। छा ॿुधां? मुंहिंजे माण्हुनि खे गिरफ़्तार करे उन्हनि ते केस दाख़िल कयो अथई ऐं मूंखे ॿुधायो कोन अथई। पहिरियां मूंखे फरियादी जो नालो ॾे, बाक़ी ॻाल्हि पोइ थींदी। पाप न गए, पाप न गए, पाप न गए, पाप न गए। अॼु असांजे खटण जो ॾींहुं हुयो, पर वाह मरी वियो। माण्हू बि राज़ी न आहिनि त वलू खटे ऐं वेल ख़तम थिए। वॾो सदोरो आहीं, कोन खटींदे, कॾहिं खटियो अथई? हाणे खटदे। पोपरी भी पीरन वारी आ, बेपीरी ना है वलू जो तू खटी रही है। अदा वॾा दिल में न कजांइ। तुझे कुकड़नि जा पुछ लुंडा हूंदा आहिनि, कीअं खटदा? हाँ सही, मुझे कुकड़नि जा पुछ लुंडा हंडी मुंहिंजी मुछन वांगे। अरे तोखे ख़बर न आहे लड़, जे कुकड़नि जा पुछ लुंडा हूंदा आहिनि न, उहे विड़ंदा थी विड़ंदा। हाँ अरे छॾ हाणे कुकड़ जी पचर, वञी ॻोठ वारनि सां तॾे ते वे। सुभाणे जो तूं मरी त को कुले कांदी बि त थिए न। हिनखे कुलो केर ॾींदो भाॼई? मां पंहिंजे भाउ खे पंहिंजे घर जे अंगण ते पूरींदुसि। मुकाम में अहिड़ियूं सुखड़ियूं कोन दफ़न कबियूं आहिनि। अरे बस खरेल जनरेटर, तोखे त मां पूरींदुसि बि कोन। ये कननि में किलियूं हणी काकूस में टंगे छॾींदो साए, जे सुबुह शाम तुंहिंजो दीदार कया त घर में बुराई ख़तम थिए। अदा हाणे भलो कोन थो ॻाल्हाए। भाॼई सम्झा पंहिंजे मुड़ुस खे, न त विड़ी पवंदासीं। तहां ॿिन्हिनि जा लाश मां ॻोठ जे ॿाहिरियों रखाईंदसि त जीअं कुत्ता खाइनि ॻोठ जा। 5-5 मण निकिरंदो तहां ॿिन्हिनि जो गोश्त, कुत्ता खाई ड्रहो कंदा। हाणे त हिन घर में टके जी इज़त न आहे रही आहिनि। ये बरमो कजे, जेकॾहिं हिते रहियमि न वधीक, कावड़ में को धक लॻो ई न मरी पवंदी। मूंखे त कोन दे, हां मूं छा कंदी छा कंदी? वञा थो, जेको ॻोठ में कदियो थियो आहे न, उते वञी मानी खाईंदुमि कांधाणे जी। तूं घर में वेही सुकी मानी खा, खाई खाई थी कीअं वई आहे? गोभी जो गुल बंदि गोभी, बिल्ली डाइण भपड़ी ममड़ी। मां भपड़ी मां डाइण पाण कुहो सजी वियो आहे खाई खाई। ओ अटो बि कोन थी, मोटी जा त अटो वठी न घर जे लाइ। मंदिल हुकुम अल्लाह जो बा सभिनी खे। मंदिल हुकुम अल्लाह जो बाबा। कपूर सभिनी खे तो गया कपूर। वाह वाह ॾाढो भलो माण्हू हो, पर हुनजी हयाती एतिरी हुई। ॾे त हवाल, इहा ख़बर पई त हुन वीचारे खे मारियो कंहिं? न मुंशी, ख़बर तो कोन पई, पर रब वहाब जे खून जो हिसाब ज़रूर वठंदुमि। हाँ मिठल, पर इहो नूरल वारो छोकिरो नज़र नथो अचे। हमदिल मल्हार तोसां भला कावड़ियल आहे छा? मुंशी, मल्हार छो कावड़ियल हूंदो? मां उन जो पीउ वेठो आहियां ऐं सारंग बि वेठो आहे। मुंशी नूरल जो पुटु कावड़ियल आहे, तॾहिं कोन आयो आहे। चाचा, नूरल ऐं सारंग खे चओ त हिननि जी भाल भलाई जी मूंखे ज़रूरत न आहे। मुंशी हाणे त राज़ी थिए न,
या अञा का कसर रहियल आहे? उथो चाचा त हलूं। गमदिल मुंशीअ जी ॻाल्हियुनि में न अचिजांइ, असां पाण में भाइर आहियूं। अबा मां त मिड़ई ॻाल्हि कई, मूं ते छो तो कावड़जी? हल हिक ॿिए जा माण्हू मारियो, असांजो छा? नूरल दुख जी ॻाल्हि त आहे, तुंहिंजो पुटु वहाब जो कुल्हे कांदी बि न थियो, पोइ छा सम्झूं? मां ऐं चाचो तव्हां सां गॾु वेठा आहियूं। वहाब जी मौत जो दुख असांखे बि ओतिरो आहे जेतिरो तव्हांखे आहे। तव्हां मुंहिंजे भाउ जो दुख न कयो सारंग। मूंखे ख़बर आहे त तव्हां मुंहिंजा केतिरा सॼण आहियो। माण्हू तोखे चरियो कंदा गमदिल। केर बि चरियो कोन कंदो गमदिल खे चाचा नूरल। गमदिल पाण सम्झे थो, पंहिंजा दुश्मन ऐं पंहिंजा सॼण सुञाणे थो, ॿार न आहे। चाचा हल त हलूं, हिते सभु गमदिल जा सॼण सवाइ असांजे। उथ चाचा उथ त हलूं। मिठल ॿुधी सारंग जो ॻाल्हाइण। अदा सारंग जज़्बाती थी वियो, बाक़ी गमदिल या दुश्मन न आहिनि। चाचा मिठल, तव्हां हिननि जी पुठ भराई न कजो, न त मूंखे ॾाढो ॾुख थींदो। मल्हार मुंहिंजे भाउ जी छातीअ ते बंदूक रखी हुई, उहे ॾींहं मूंखे यादि आहिनि। बराबरि ईअं कयो हुयो मल्हार, पर अॻु पुठि सोचे पोइ उन ते अमल करणो आहे। जज़्बाती नाहे थियणो बाबा, ऐं न वरी हू मुंशी असांजो सजण आहे। तव्हांजो हुकुम थियो मां वयमि। हा बाक़ी मालकनि त कंहिंजो बि नालो नाहे खयो। वरी बि थाणे ते अचनि त कोशिश कंदुसि त मल्हार ते FIR कराइनि। पर हिकु ॿी ॻाल्हि बि तव्हांखे ॿुधाइणी बालाज खान। ॿी? वरी कहिड़ी ॻाल्हि आहे सूबेदार साहब? तुंहिंजा गुलाब ऐं हाकिम ॿई लाकब में आहिनि ऐं उन्हनि ते केस बि दाख़िल थी वियो आहे। गुलाब ऐं हाकिम लाकब में? पर छो? कॾहिं? कहिड़े ॾोह में? फरियादी केरु आहे मुंहिंजे माण्हुनि जे मथां? बालाज खान तव्हां कावड़ न कयो, तव्हां पहिरियों मुंहिंजी ॻाल्हि त ॿुधो। छा ॿुधां? मुंहिंजे माण्हुनि खे गिरफ़्तार करे उन्हनि ते केस दाख़िल कयो अथई ऐं मूंखे ॿुधायो कोन अथई। पहिरियां मूंखे फरियादी जो नालो ॾे, बाक़ी ॻाल्हि पोइ थींदी। पुलिस जी फरियाद ते FIR थी आहे बालाज खान। गुलाब ऐं हाकिम पुलिस मथां फायरिंग कई आहे ऐं हिकु मुंहिंजो सिपाही बि ज़ख़्मी थी पियो आहे ऐं असां उन्हनि खे हथियारनि समेत पकड़ियो आहे। इन जे करे ई त केस दाख़िल थी वियो आहे उन्हनि ते। अञा त मां कोशिशि कई त हू ज़िंदा आहिनि, न त हू ॿई पूरा थी वञनि हा। ठीकु आहे, छा कयो आहे गुलाब ऐं हाकिम? गुलाब ऐं हाकिम सिपाही ज़ख़्मी कयो अथनि, पुलिस सां विड़िया आहिनि। बाबा साईं सूबेदार खे घुरायो, पूरी ॻाल्हि ॿुधो त इहे असांजा कंधार पुलिस सां छो विड़िया आहिनि। सूबेदार त वरी बि पुलिस वारी कंदो न। ऐं हे मुंशी किथे आहे? अचे त चएसि त थाणे थी अचे। सरदार साईं मुंशी वहाब जे ॾुख में शरीक थियणु वियो आहे। बाबा जेकॾहिं तव्हांजो हुकुम हुजे त मां थाणे ते वञा। न मंठार न, गुलाब ऐं हाकिम जहिड़ा खोड़ तोखे जो पुलिस विहारे छॾे त पोइ छा थींदो? तूं मुंशीअ खे मोकिलिजांइ थाणे ते। बाबा साईं इन मुंशी वहाब जे लाइ पार कटिया हूंदा, जॾहिं अचे मुंशी अचे त मूंसां मिलाइजांसि, सूबेदार जे लाइ कुझु रक़म ॾींदोसांसि। हिन वहाब जे खून जो केस मल्हार ते हणणो आहे। ऐं हा पंहिंजे काटकुनि खे बि ॾिसियो अचे त कहिड़े हाल में आहिनि। अलाए केतिरा खून करणा पवंदा मंठार खे, पर पोइ बि गुलाम जी गुलामी क़बूल पवंदी अलाए न। पाप नगर, पाप नगर।